अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो करम हमेशह तव्हां ते क़ाइमु दाइम रहे, आमीन। अॼु असां जेको पढ़ंदासीं उहो पढ़ंदासीं सिंधी ग्रामर में लूण वारा इस्म, यानी कि उहे इस्म जिन जे पोयां लूणु थो अचे। ठीकु आहे। हाणे इन खां पहिरियां असां पढ़ियासीं कुझु अहिड़ा इस्म जिन जे पोयां लूणु त अचे थो, पर उहे छा हुया? इस्म मुसद्दर हुया। अॼु जेके असां हिते डिस्कस कंदासीं, मिसाल तव्हांजे अॻियां मां पेश कंदमि या तव्हांखे लिखी करे मां सम्झाईंदमि, उहे सिर्फ़ु इस्म हूंदा, उहे मुसद्दर न हूंदा। यानी कि हे छा आहे, ख़ासि हिकिड़ा इस्म आहिनि जेके मुसद्दर न आहिनि, पर इस्म आहिनि, सिर्फ़ु और सिर्फ़ु इस्म आहिनि जिन जे आख़िर में लूणु थो अचे। हेठि अहिड़ा इस्म माना तव्हांखे मां ॾेखारींदमि जिन जो पहिरियों अख़र, जिन जो पोयों अख़र लूणु आहे। ठीकु आहे। ऐं अॻु में जेको असां चयो हुयोसीं, या जेको वीडियो अपलोड थियल आहे तव्हांखे हिन चैनल ते ज़रूरु मिली वेंदो, उहो आहे मुसद्दर वारो इस्म मुश्तक़ ऐं इस्म जामिद आहे। ठीकु आहे। उहे आहिनि, उन्हनि जो तव्हांखे लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदमि। उन सां गॾु तव्हां उनखे मुंहिंजे प्लेलिस्ट ते बि ॾिसी सघो था। ठीकु आहे। अॼु असां पढ़ंदासीं उहे इस्म जेके लूण वारा आहिनि पर मुसद्दर जी निशानी न आहे। ठीकु आहे। हाणे हिन जा कुझु असां, यानी कि हिन इस्मनि मां छा थींदो आहे त फ़ैल न ठहंदो आहे। हीअ जेके इस्म आहिनि, कुझु मिसाल मां तव्हांखे लिखी करे ॿुधाईंदमि, त उन्हनि मां फ़ैल न ठहंदो आहे। हाणे सपोज़ कयो असां वटि एग्ज़ाम्पल आहे आसन। आसन, हाणे हीअ ॾिसो, हिन खे छा आहे, पोयां लूणु थो अचे, पर हीअ छा आहे, इस्म मुसद्दर न आहे ऐं हिन मां फ़ैल बि न ठहंदो। ठीकु आहे। आंगन, हिन खां पोइ आहे ओशन। ही ख़ासि मिसाल आहिनि जेके असांखे यादि करे रखणा आहिनि। बासण, जेकॾहिं ही एग्ज़ाम में सपोज़ कयो ही अची था वञनि त तव्हांखे मिसाल करे पुछो वञे त छा ही इस्म मुसद्दर आहिनि, त तव्हांखे ही यादि हुजणु घुरिजनि त ही इस्म मुसद्दर न आहिनि, ही सिर्फ़ु इस्म आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ आहे बेसण। बेसण आहे, वरी असां हेॾे था ॾिसूंसीं भाण, भेण, भाण, भाण, भेण। हिन खे तव्हां नोट कंदा वञो, पंहिंजो नोटबुक हिकिड़ो ठाहियो जंहिं ते ही तव्हांखे नोट थियल हुजनि। ठीकु आहे। पतण, पाण, पतण, पाण, पहिरियाण, पहण। कुझु मां हिते लिखां थी, वरी तव्हांखे मां किताब में ॾेखारे छॾींदमि, तव्हां हुनजो स्क्रीनशॉट कढी छॾिजो, पाण वटि हुनजो स्क्रीनशॉट कढी करे नोटबुक में उनखे नोट करे छॾियो। पहण आहे, पीअण आहे। हाणे हिन जे पोयां छा थो अचे, लूणु थो अचे। ठीकु आहे। जाण आहे, जूण आहे, जाण, जूण। उन खां पोइ आहे शाण, धण, बेशाण। ठीकु आहे। शाण, पोइ थो अचे धण। धण जीअं जानवरनि जो थींदो आहे। ॾाकण, ॾखण, ॾाकण, ॾखण जेको तरफ़ हूंदो आहे। ॾंदण। हाणे ही थी विया कुझु मिसाल, उन खां ॿिया बि मां मिसाल लिखां थी, हिन खे तव्हां नोट करे वठो, हिन जो स्क्रीनशॉट कढी वठो, उन खां पोइ पंहिंजे नोटबुक में हिन खे नोट करे रखी छॾियो। ही तमामु घणो काराइतो सिंधी ग्रामर आहे। कुझु टिपिकल मिसाल आहिनि जेके इस्म आहिनि पर इस्म मुसद्दर न आहिनि। ठीकु आहे। आई होप तव्हां हिन जो स्क्रीनशॉट हाणे कढी छॾियो हूंदो। मां हिन खे इरेज़ थी करे छॾियां। हाणे उन खां पोइ कुझु ॿिया मिसाल आहिनि जेके मां हिते लिखां थी। हाणे हुयो ऋण, रहाण, ऋण,
रिहाण, सावण, सावण आहे, साइण आहे, सैण आहे, सुरण आहे, सरण आहे, सुरहाण आहे, सुरहाणे, कामिण, काण आहे, कल्याण, काण, कल्याण। ऐं ॾिसो ही तमामु सुठा जेके इस्म आहिनि, कंगण, खाण, कंगण जेको ॿाहुनि में पायो वेंदो आहे, कंगण, खाण, खिमिण, खिमिण आहे, लसण, लकण, लसण, लकुण, लकुण, लूसण, लूण, वाॾण, वॾाण, वाॾण, वाॾण, वाण, वाङण। हाणे ही मिसाल आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन मिसालनि खे असांखे ज़हन में रखिणो आहे, यादि करिणो आहे, तॾहिं ई असां आराम सां इन्हनि खे हल करे सघूं था। वण, कपह वारा जेके वण थींदा आहिनि, वण, हिरण, हे हेॾां था लिखो, हिरण, ठीकु आहे। हाणे ही कुझु मिसाल आहिनि, हिन जे पोयां जेको आहे सो छा हुयो, आख़िर में ऋण आहे। हाणे ही ऋण वारा छा आहिनि, ही इस्म आहिनि। इस्म उहे इस्म जिनजे पोयां, जिनजे आख़िर में ऋण त अचे थो, पर इहे छा आहिनि, इस्म मुसद्दर न आहिनि, इहे छा आहिनि, इस्म आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन जे पोयां छा आहे, ऋण आहे, इस्म आहे, जिन मां कोई बि फेल न ठहंदो आहे। ॿियनि हिननि जी कहिड़ी ख़ासि हुई त हिननि मां तव्हांखे फेल ठहंदे नज़र न ईंदो, ठीकु आहे। हाणे आई होप तव्हांखे ही सम्झ में अची वियो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट असां जेको पढ़ंदासीं उहा इस्म जी मिसाली तरकीब पढ़ंदासीं, ठीकु आहे। कहिड़े तरीक़े सां असां इस्म जी तरकीब करे सघूं था सिंधी ग्रामर में। ऐं बेसिक सिंधी ग्रामर जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वियो त इंग्लिश ग्रामर तव्हांजे लाइ तमामु घणो ईज़ी ऐं आसान रहंदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक ऐं शेयर कयो पंहिंजे फैमिली ऐं फ्रेंड्स में, जीअं तव्हां सां गॾु ॿियनि जो बि फ़ाइदो थी सघे। वरी मिलंदासीं ॿियो वीडियो में। टिल देन, अल्लाह हाफ़िज़।